मीरपुर खास ऐं मेरठ में पाकिस्तान पैरामेडिकल स्टाफ वेलफेयर एसोसिएशन पारां मुतालबनि जी मंताला एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो वियो। मीरपुर खास में पाकिस्तान पैरामेडिकल एसोसिएशन जे सूबाई अॻवाननि अब्दुल जब्बार कुंभार ऐं ॿिनि जी अॻवानी में पैरामेडिकल अमले टोकन हड़ताल करे एहतजाजी रैली कढी। पोस्ट ऑफिस चौक ते हथनि में प्ले कार्ड खणी एहतजाज कंदे अॻवाननि मुतालबो कयो त पैरामेडिकल अमले जो सर्विस स्ट्रक्चर बहाल करे रिकवरी लेटर कैंसिल कयो वञे। पैरामेडिकल अमले जो रहियल 30% हेल्थ प्रोफेशनल अलाउंस ऐं टाइम स्कूल बि ॾिनो वञे। मेरठ में पाकिस्तान पैरामेडिकल स्टाफ तारके जी जॉइंट कमेटी जे अॻवाननि मुख्तियार खोसे वाजिद पहियारे ॿिनि जी अॻवानी में ॿाहनि ते कारी पट्टी ॿधी एहतजाज कयो वियो। इन मौक़े ते पैरामेडिकल एसोसिएशन जे मुलाज़िमनि मुतालबनि जी मनताला सख़्त नारेबाज़ी कई। लालू रैंक जो ड्रेनेज सिस्टम मुकमल तौर नाकारा बणिजी वियो जॾहिं त शहर गंदगी जे वर चढ़ी वियो आहे। यूसी इंतज़ामिया निंड पियल आहे ऐं शहर जे मसइलनि खां ला तालुक बणिजी वई आहे। शहर जी सफ़ाई कराइण लाइ तयारु न आहे। माहवार 5 लख रुपयनि जी बजट हुअण बावजूदि शहर गंदगी जे वर चढ़ी वियो आहे। दुकानदार जो चवणु आहे त गंदगी ऐं धप जे करे दुकानदारनि जो जीअण जंजाल थी वियो आहे जॾहिं त सॼो ॾींहुं दुकाननि ते वेहण सबबु खेनि केतिरनि ई परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। जामशोर भरिसां ॻोठ राणो खान खोसे में पाकिस्तान एजुकेशन एंड हेल्थ फाउंडेशन जी चेयरपर्सन नाज़िया आराई शमसुल मजीदी मेमोरियल स्कूल जी प्रिंसिपल समाया आराई पारां ॻोठ जे ग़रीब ऐं बेपोच औरतुनि मर्दनि ऐं मासूम ॿारनि में स्वेटर कंबल ऐं ॿिया गरम कपिड़ा विरहाया विया। इन मौक़े ते हिननि जो चवणो हो त उन्हनि पंहिंजे वसार ग़रीब ऐं बेपोच माण्हुनि में गरम कपिड़ा विरहाए पंहिंजे हिसे जो कमु कयो आहे। मीरपुर पठोरा में पुलिस स्टेशन भरिसां मुबैना क़त्ल थियल नौजवान नवी चांडो जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ वारसनि पारां अलामती बुख हड़ताल कई वई। मक़तूल नौजवान जे पीउ पीउ सुल्तान चांडो जी अॻवानी में ॿियनि वारसनि पारां मेन बस स्टॉप ते अलामती बुख हड़ताल कई। अलामती बुख हड़ताल जारी रखी वई। इन मौक़े ते मुबैना क़त्ल थियल नौजवान नवी चांडे जे वारसनि साफ़िन खे ॿुधायो त नौजवान नवीद जे क़त्ल खे सारा 3 महीना गुज़रण बावजूदि पुलिस असुल क़ातिलनि जो पतो न लॻाए सघी आहे। हुन चयो त जेसिताईं मक़तूल नौजवान नवीद जे क़ातिलनि खे कानूनी गिरफ़्त में नथो आंदो वञे तेसिताईं संदन एहतजाज जारी रहंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk